सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़सती अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण सिंध जे तारीख़ी शख़्सियतुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ही हिकिड़ी इंतिहाई अहम शख़्सियत आहे जंहिंजो शाह लतीफ़ सिंध जे क़ौमी शाइर शाह लतीफ़ सां तालुक़ु आहे। रावल फ़क़ीर रावल फ़क़ीर जेको आहे सो शाह जो रागी आहे। रागी रहियो आहे हू जेको हो सो सैर सफ़र कंदो हो, बिटाई सैर सफ़र कंदो हो। अहिड़े नमूने पाण दोस्त बणिजी था वञनि। हाणे रावल फ़क़ीर जेको आहे थर जे ॾीपले वारे इलाइक़े वेड़ी झप जो रवासी हुयो। लतीफ़ सरकार हिकु दफ़े ॾीपले वारे इलाइक़े वेड़ी झप में वियो जिते संदसि रावल फ़क़ीर दर्स सां दोस्ती थी वई। रावल फ़क़ीर वरी संदसि जेको आहे सो चाहींदड़ उहो बि चाहींदड़ थी वियो, मुहतकत थी वियो ऐं अॻिते हली हुन शाह जो राग ॻाइणु शुरू कयो, माना शाह जो रागी बणिजी वियो। ही जेको फ़क़ीर आहे सो रावल फ़क़ीर ॾीपले जे उत्तर ओलह तरफ़ वंगे जो इलाइक़ो आहे, उतां जो रवासी हुयो ऐं ज़ात जो पहोड़ हुयो। रावल फ़क़ीर वेड़ी झप में शाह जे तके ते हिक ॼार जे हेठां चिलो कढियो, उते शाह जे राग जो बुनियादु विधो। हाणे अॼु ताईं उते उन तके ते शाह जो राग ॻायो वेंदो आहे। रावल फ़क़ीर खां पोइ अहमद फ़क़ीर, इसहाक़ फ़क़ीर, इस्माइल फ़क़ीर, बाजीत फ़क़ीर उहे उन्हनि शाह जे राग जी अॻुवाणी कई, शाह जे राग खे जारी रखियो। जंहिं बैदि वरी मिठो फ़क़ीर इन जेको मनसब ते वेठो। ही सबूरा जेके फ़क़ीर रावल फ़क़ीर जे औलादनि आहिनि जेकी दर्स फ़क़ीर सॾिजनि था, जिन लाइ चयो वञे थो त इहे सूमरा दौर जे हिकु बुज़ुर्ग चरकस धनाणीअ जे औलाद मां आहिनि। इहे अॻे वेड़ी झप में रहंदा हुआ पर हाणे तियावरी ऐं खेतलारीअ में बि रहनि था। रावल फ़क़ीर बाबति काफ़ी रवायतूं आहिनि। हिकिड़ी रवायत आहे त हिकु भेरे शाह लतीफ़ पंहिंजे फ़क़ीरनि खे चयो त बाबा नशो छॾे ॾियो, नशे खां परे रहो। हाणे ॿियनि फ़क़ीरनि त शाह जे इन हिदायत ते अमल कयो पर रावल फ़क़ीर खां हुको जेको आहे छॾणु न थियो, हुको पीअंदो रहियो, लिक चोरीअ में पियो जेको आहे सो फूक भरींदो हो। हिकु दफ़े शाह लतीफ़ खेसि मुख़ातिब थी चयो, छिकणियूं थो छिकें, छिकणियूं थो छिकें, पीअणियूं थो पीएं, नाहे तो तिर जेतिरी हिदायत हीअं, जोगी जाड़ जीअं छॾे गस गुरूअ जो। माना तूं चोरी चोरी पीअंदो त वती, माना जेका मूं हिदायत कई उनखे पंहिंजे दिलि सां न लॻाई ऐं गुरूअ जो तो गस छॾे ॾिनो। इहो ॿुधी रावल फ़क़ीर खे ॾाढो पछताउ थियो। ॿुधाईंदा त हू गश थी वियो। शाह जी सांस ॾाढी मोहबत हुई। जॾहिं रावल फ़क़ीर लाॾाणो कयो ऐं संदसि मढ़ खयो पियो वियो त उन वक़्तु शाह लतीफ़ सुर रामकलीअ जी हेठीं वाई चई, रावल रहे न राति जेॾियूं, रावल रहे न राति जेॾियूं, मुंहिंजो रावल रहे न राति, कोह करींदसि कांधरीअ विहाणीअ प्रभात, मटन मज़ूरियुनि जा काजा जोगीअ ज़ात, लॻम लाहूतियुनि जो मंझां कीनर कात, मुंहिंजो रावल रहे न राति। माना रावल जो विछोड़े भिटाईअ खे जो बि जी झोरे विधो हो, रावल सां भिटाईअ जो एॾी मोहबत हुई, इश्क हुयो जो हुन ते हुन ख़ासि शेर चयो। रावल फ़क़ीर शाह जे शेर जे हवाले सां ख़ासि सुञाणप रखंदड़ हुयो। हू ख़ासि अंदाज़ में ऐं उन खां पोइ वरी हुन जा जेके पोयर आहिनि उहे बि ख़ासि अंदाज़ में शाह जो राग पेश कंदा हुया। इहो सिलसिलो अॼु बि हलंदड़ आहे।
अॼु बि इन इलाइक़े में रावल जा जेके औलाद आहे, उन जा जेके पोयर आहिनि, अॼु बि शाह जे इन राग खे जारी रखे पिया अचनि। रावल फ़क़ीर उन्हनि जे रूप में अॼु बि ज़िंदा आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।